तानो हुसैन बादशाह तूं देन खां बचींदे कीअं? चयो नानी बचण खे तूं छॾे ॾे। चयो ॿुधा। चयो नानी परते मुंहुं कर। नानी हेॾे मुंहुं कयो हुन सॻो कंध में विझी। चयो नानी हाणे मूंखे ॾिस। हाणे सी नानी खे ॾिसण में का शइ कोन अचे। हिनखे चई तानो हुसैन बादशाह सही आहे, हाणे तूं बची वेंदे। हाणे देहन खे देह ॾिसंदा ई कोन। चयो हाओ न नानी। चयो हाओ। हाणे त ख़बर हो ख़ैर रमज़ान खान बादशाह हुजे, बादशाह मुंहिंजो मौला आहे, ज़माने जे टुकरे जो बादशाह हुजे। बेशक। पोइ हाणे साईं उहो वियो आहे शौक़ु शिकार ते दरिया जे कठार ते वञी पुॻो आहे। उते फिरे वेठो, ॿेड़ो हिकिड़ो आयो आहे जंहिंमें औरत बि वेठी हुजे। औरत हिन निहारे हिन औरत छा कयो आहे जो ॾंद टेड़े सीने ते हथ हणी छॿी मूं गुल कढियो दरिया में छिलायो ॿेड़े खे छिकियो इहा थी वञई। हाणे त हिनखे इहा ॿुधाहत ॾेई वई त मुंहिंजो गुलफुल राणी नालो अथई, ॾंदार बादशाह जे ॻोठ में मां वेठी हाँ। ईंदे सीने ते हथ हणी ईंदे त मिलंदासीं तानो हुसैन बादशाह। हाणे त इहा ॿुधाहत ॾियो। इहा त वई हले। हाणे बादशाह आयो आहे घर। हिनखे ॻाल्हि का बि कान थी वणे। जीअं गुलफुल राणी पुॻी आहे परी ॻोठ, तीअं उहा बीमार थी वञी किरी आहे घर पंहिंजे। रुॻो राति जो इहो आवाज़ त है तानो हुसैन बादशाह है, तानो हुसैन बादशाह। हाणे साईं हुन ते चौकी लॻी वई आहे। ते देन हज़रत सलेमान वटि चौकी ॾींदा हुआ। हाणे देहन खे ख़बर पइजी वई त हिकिड़े इंसान जे बचे जे लाइ दाहूं पी करे हुनजो पीउ जेको हुजे हुन ते चौकी ॿिहारे सतें कमरे में हिनखे छॾे ॾिनई। उते सुती पई हुजे इहा दाह पई करे। न खाइणु आहे न पीअणु आहे, रुॻो इहो ई चवणु हुजेसि है तानो हुसैन बादशाह है, तानो हुसैन बादशाह। मुंहिंजा जानी हिते तानो हुसैन बादशाह छा थो करे? हिते माउ पीउ खां मोकिलाए तरारत में करे पंध में शुरू थी वियो आहे। कहीं मंज़िल में वञे त देह सुतो पियो आहे। नाना नाना करे वञी पेरनि ते किरी पियुसि। देह हिनखे चयो नाना न किरी हा त मां तोखे सरहं जहिड़ा दाणा करे छॾियां हा। पर नाने खे ॾोहिटा मिठा हणिड़े तानो हुसैन बादशाह कर ख़बर किॾे थो वञी। चयो नाना तुंहिंजो ॾिनो अलाह जो ॾिनो सभु कुझु आहे। हाणे मूंखे वटि अलाह जे ॾस ॾे गुलफुल परी जी। चेड़े चरिया इंसान जा ॿचिड़ा असां इन जे शौक़ में हिते सुता पिया आहियूं। 6-6 महीना गुज़रे था वञनि, गोॾनि ते ड्रभ ॼमी विया आहिनि। चऊं था मन केॾी वक़्त मथां ॾिसूंसि त असांजो दीदार कयूं ऐं तूं वञी थो देहनि जे मुल्क में इंसान जा ॿचा मारिजी वेंदे। चए नाना इन जीअण खां मरणु भलो आहे, तोखे जेका मदद करणी आहे मुंहिंजी कर। चए हाओ। चए हा। चए ठीकु आहे हाणे मां तोखे हीउ धाॻो थो ॾियां। जवान जा पुट तोखे केर बि कोन ॾिसंदो, तूं सभिनी खे ॾिसंदे मोट ते असांखे दीदार करायो वञजांइ। चए हाओ ॾाॾा नाना। चए हल अॻिते मुंहिंजो भाउ अथई उन खां पुछजांइ वञी। हाणे त हे धाॻो खीसे में विझी मुंहिंजा जानी का मंज़िल करे हो ॾिठई त हा सुतो पियो आहे। उनखे नाना नाना करे वञी पेरनि ते किरियो। देह पुछा कयो नाना न करी हा तोखे सरहं जहिड़ा दाणा करे छॾिया हा पर कर ख़बर। चए नाना फलाणो जेको तुंहिंजो भाउ आहे सलाम ॾींदो हुई, हाणे वाट अलाह जे मूंखे गुलफुल परी जी ख़बर ॾे। चए ॻाल्हि ॿुध
तान हुसैन बादशाह गुलफुल परी जे वेझे न वञे सतनि चौकियुनि में बंदि थई ऐं पहरे में दे मारे छॾींदई मोटी वञ त भलो थई चए नाना इन जीअण खां मरणु भलो आहे वाटल हुजे मूंखे हाणे ॾस ॾे चए जवान तान हुसैन बादशाह हाणे मां ॿियो तुंहिंजी मदद कुझु कोन थो करे सघां हीअ देगिड़ी अथई खयों वञ जेको हिन देगिड़ी मूं घुरंदे सभु कुझु पाणी घुरंदे पाणी मिलंदई मानी घुरंदे मानी मिलंदई जेकी घुरंदे हिन देगिड़ी मूं तोखे मिलंदो अॻिते वञ मुंहिंजो भाउ वेठो अथई सभु ॾस हो ॾींदी सलाम मुंहिंजा ॾिजांसि मुंहिंजा जानी अॻिते कहीं मंज़िल में वञे ॾिसे त हल भेणा उन खां बि चवणो वॾी आफ़त आहे सुतो पियो आहे नाना नाना करे वञी पेरनि ते किरी पियुसि देह चयोसि नाना न करी हा तोखे सरे जहिड़ा दाणा करे छॾिया पर नाने खे ॾोहिटा मिठा न कर ख़बर तान हुसैन बादशाह चए नाना तुंहिंजो ॾिनो अलाह जो ॾिनो सभु किया हाणे वास्ते अलाह जे मूंखे ॿुधा गुलफुल परी जी ख़बर ॿुधा कहिड़े तान हुसैन बादशाह छो ॾाको थिड़ियो अथई देहनि जो मुल्क अथई मारिजी वेंदे चए नाना हिन जीअण खां मरणु भलो आहे जेका मदद पुॼई सा मुंहिंजी कर चए बचड़ा जेकी खपई मां तोखे ॾियां पर हिन ॻोठ में अथई मास्तराणी असांजी भेण आहे तूं वञी हुनजो पासो वठ बचा पंहिंजो देहनि खां कजांइ इहा मास्तराणी अथई इन वटि ॿार ईंदा अथई वञी उन असांजी भेण खां पुछ मुंहिंजा जानी हिन छा कयो आहे हिन खां मोकिलाए ऐं सॻो कंध में वधी ठका वञी उते कंहिं ॾिठईं त हा स्कूल में आहे हिननि जी भेण आहे वरी खड़ताल आहे ॿार पढ़ाए पई थी हाणे साईं ॿारनि जो टाइम थियो मोकल जो ॿारनि खे मोकली हथ कढियईं हे सॻो छोड़े कंध मां नानी नानी करे वञी पेरनि ते किरी पियुसि चए हरामज़ादा जे नानी न करी हा त हिकिड़ो चंबो हणी तोखे पितकियूं पितकियूं करे छॾियां हा चारि टुकड़ा ठही वञी हा पर हाणे नानी खे ॾोहिटा मिठा न कर ख़बर नालो छा अथई चए नानी नालो मुंहिंजो तान हुसैन बादशाह ख़ुदा जे वास्ते मूंखे गुलफुल परी जी ख़बर ॿुधा चए तान हुसैन तूं आहीं चए हा नानी मां आहियां हिते चए तान हुसैन बादशाह ॻाल्हि ॿुध गुलफुल परी सतनि चौकियुनि में बंदि आहे पोइ हाणे उते तूं कीअं पुॼंदे चए नानी हाणे हिनजो ॾस पंधु ॾे चए मां तोखे ॾस पंधु ॾींदसि सुबुह जो ॿार ईंदा मूं वटि पढ़णु पोइ जेको हाल हूंदो मां तोखे ॿुधाईंदुसि हुनजो चए हा पर चए हाणे तान हुसैन बादशाह तूं देहनि खां बचींदे कीअं चए नानी बचण खे तूं छॾे ॾे चए ॿुधा चए नानी परते मुंहुं कर नानी हेॾे मुंहुं कयो हुन सॻो कंध में विझी चए नानी हाणे मूंखे ॾिस हाणे सी नानी खे ॾिसण में का शइ कोन अचे हिनखे चई तान हुसैन बादशाह सही आहे हाणे तूं बची वेंदे हाणे देहनि खे देह ॾिसंदई कोन चए हाओ न नानी चए हाओ हाणे मुंहिंजा जानी वरी सॻो कंध मुंहुं कढियईं हिते नानी ॾाढी ख़ुशि थी चए तान हुसैन बादशाह किथे बि सुम्ही खाई पी पंहिंजो जवान जा पुट ठंशे ते वञी सुबुह जो ॿार पढ़ी दंग कनि मोकल मिले न पोइ तूं मूं वटि पुॼी वञजांइ चए हा हाणे से हिन छा कयो आहे जो वञी हिकिड़े पासे ते सुम्ही रहियो आहे 4 पहर राति जा 2 पहर ॾींहं जा छोकिरा आया आहिनि पढ़ी मोटिया आहिनि ॻोठ ॾे हे नानी वटि पुॼी वियो
हिकिड़े ॿार खां ख़बर नानी पुछा करे छॾी। हाणे साईं उहो ॿार बि वियो हलियो, हीउ पुॻो आहे नानी वटि। नानी चयोसि ॻाल्हि ॿुध तान हुसैन बादशाह, रुॻो दांह पई थी पएसि, बीमार आहे, न को खाए थी न को पीए थी, 7 चौंकियूं अथसि। चए हाओ, चए हा। चए ठीकु आहे नानी, मां हाणे ॾिसां थो हिन ॻाल्हि खे। हीउ साईं सॻो कंध में विझी थोरो हिकिड़ो दे हिन पासे जो गुत हणी उन गेट मूं टिपियो। हलंदे हलंदे 7 खां टिपी सिजु लथो आहे। हीउ वञी गुलफुल परी जे कमरे में पुॻो। हाणे साईं उते हीउ जो वञी पुॻो, गुलफुल परी थी पुछा करे बानी खां, सॻो हिनखे ॿधो पियो आहे, ॾिसे केर बि कोन थो। गुलफुल परी बानी खे चयो, चए बानी ॾे हवाल, बानी जो को ज़रो आहे? चए हो। गुलफुल परी मानियूं गंज पा हिकिड़ो चांवरनि जो ठाहे रधे खणी आई आहे, प्लेट में विझी हिकिड़ो गिरह हयो आहे गुलफुल परी। तान हुसैन बादशाह मेड़े सेड़े पंहिंजे देॻड़ी में विझी छॾियो। गुलफुल परी चयो, चए बानी मानी का है? खरोड़े सरोड़े देॻड़ी जो तरो उहो बाणे ॾिनई से हिन हिकिड़ो गिरह हयो मेड़े सेड़े वरी तान हुसैन बादशाह पंहिंजे देॻड़ी में विझी छॾियो। ॾिसे त केर बि कोन पियो। मुंहिंजा जानी हिनखे चई ॻाल्हि ॿुध, मानी जो ठो ई कोन थियो, वारो कर वराए ॿियो पाउ ठाहे आई, उन सां बि कमु तान हुसैन इहो ई कयो, वराए देॻड़ी में विझी छॾियईं। चए ॾे ख़बर मानी, मानी चए मानी हाणे पाउ खाधई, वरी ॿियो पाउ खाधई। हिते वराए 1/2 किलो चांवरनि जो ठाहे हाणे ॾिनईसि, हिन हिकिड़ो 1/2 गिरह हयो वराए उहे चांवर पंहिंजे देॻड़ी में विझी छॾियईं। बादशाहज़ादी कावड़ जी 2-3 हिकिड़ा बानी खे नेठि वॼाए पुठनि वारा छॾिया। हाणे साईं बानी वञी पंहिंजे कमरे में सुती आहे। तान हुसैन छा कयो आहे जो हिनखे बाह में वठी उथारियो अथसि। चए ॾे ख़बर केरु हईं? चए सुञाण। चए तान हुसैन हईं? चए हा तान हुसैन आहियां। चए पुॼी वे? चए हा पुॼी वियुसि। चए हाणे ॻाल्हि ॿुध, हीअ मानी अथई, सभ जी सभु हिन देॻड़ी में अथई, हाणे तूं बि खा मां बि खां। बानी खे परचा। चए इहो कमु तो कयो आहे? बानी खे पादर तो हणाया आहिनि? चए हाओ। हाणे साईं इहा मानी खाधऊं, खाई पी ड्रौ करे कुझु मानी बची बि पई। गुलफुल परी हिते उथी आहे, बानी खे वञी परचायो अथसि। चए अचे हाणे बानी, हे मानी थी हाणे तूं वेही खा। बानी चयो इहा ॻाल्हि आहे गुलफुल परी? चए हा इहा ॻाल्हि आहे। चुप। हाणे साईं हीअ कचहरी करे मुंहिंजा जानी सुता पिया आहिनि। हिते देह छा थो करे गुलफुल परी जो पिउ, निमाज़ वक़्तु थी आहे। हिते चवणु लॻो ज़ाल खे, चए ॻाल्हि ॿुध, अॼु पंहिंजी न्याणी वटि को इंसान जो बचो आयो आहे जो दाही बंदा ॻाल्हाए कान थी, मां ॾिसी अचां। हाणे साईं ज़ाल थी चवेसि, चए थी ॻाल्हि ॿुध न्याणी आहे पंहिंजी, मां वञी पहिरियां ॾिसी अचां त उघाड़ी आहे सुघाड़ी आहे, छा आहे छा न आहे, पोइ तूं वञिजांइ। चए हाओ। चए हा। हाणे साईं गुलफुल परी जी माउ आई आहे, तान हुसैन बादशाह ऐं गुलफुल परी हिननि जो मथूं अचे, ॾिसे त खणी हल भेणा। गुलफुल परी बि गुलफुल परी आहे, पर तान हुसैन बि तान हुसैन आहे, हिक ॿिए खां वधीक सुहिणा हुजनि। मुंहिंजा जानी हिननि खे उथारे हिननि खे चई ॻाल्हि ॿुधो। गुलफुल परी खे चई पिउ तुंहिंजो अचई थो, हाणे हिन खे किथे लिकाईंदीअ? हिन चयो मासी ॻाल्हि ॿुध, तूं भली वञी पंहिंजे पिउ हिन खे मुड़ुस खे मोकिल,
मूंखे भली ॾिसे मारे वञे त मारे वञे चए कहिड़ो हिसाबु कंदे जो तूं बचंदे हुन ज़ालिम खां चए परते मुंहुं कर हिन परते मुंहुं कयो आहे तान हुसैन बादशाह कंध में सॻो विधो आहे चयोमांसि हाणे निहार हीअं जो खणी निहार तान हुसैन बादशाह गाइब लभे ई कोन चए हा तान हुसैन बादशाह हाणे तूं बची थो सघीं पर मां वञा थी मोकिलियांसि थी हीअं न तूं हुनखे हथ में अची वञी साड़ियल आई चयोमांसि वञी मोकिलियसि हाणे साईं हिन छा कयो आहे जो पंहिंजी पोती जेका हुजे माउ वारी उहा हिननि जे मथां रखियईं मुंहिंजा जानी हिननि वारी पोती धीउ वारी पंहिंजे मथे ते रखियो ठक वञी कई पंहिंजे मुड़ुस वटि मुड़ुस खे वञी चई केर बि कोन्हे तूं भली वञी ॾिस हाणे दे आयो आहे माण्हू बू कंदो आयो आहे हाणे साईं हिते हिकिड़े कुंड ॾे दे वञे त हू ॿिए कुंड में बीठो आहे तान हुसैन बादशाह उन में वञे त हू टे कुंड में बीठो आहे ॾाढा जाठा हणी मुंहिंजा जानी ही त मोटियो हलियो वियो हाणे साईं तान हुसैन बादशाह गुलफुल परी हिन जूं पाण में कचहरियूं हुजनि हिनखे चई हाणे छा सलाह गुलफुल परी हिनखे चयो हाणे सलाह आहे त असांजो मुर्शिद आहे हज़रत सलेमान इन खां मोकल वठूं पोइ तुंहिंजी असांजी शादी थींदी चए हा हाणे साईं जुमे जी राति आई आहे मुंहिंजा जानी हिते हज़रत सलेमान वटि सभु ॻाईंदा हुआ मुंहिंजा भाउ सभु ॻाइणियूं परियूं अची रहंदियूं हुयूं हीअ बि शुरू थी विया पंध में तान हुसैन बादशाह खे धाॻो ॿधो पियो आहे मुंहिंजा जानी पछाड़ी अचे वारो लॻो गुलफुल परी जो गुलफुल परी ठका खणी कलाम ॻाए तान हुसैन बादशाह ठका खणी पंहिंजो पलटो कराए मुंहिंजा जानी त 2 फुट हज़रत सलेमान जो तख़्त ज़मीन खां मथे चढ़ी बीहे सुभान अल्लाह मुंहिंजा जानी हिते हज़रत सलेमान चवणु लॻो गुलफुल परी खे अॼु गुलफुल परी जेको घुरणो अथई जो घुर चए साईं तुंहिंजो ॾिनो अलाह जो ॾिनो सभु कुझु आहे वास्ते अलाह जे मूंखे मोकल ॾे त मां हिकिड़े इंसान जे बचे सां शादी कयां चए ॻाल्हि ॿुध गुलफुल परी दे आहे परनि जो ॾाज परियूं आहिनि देनि जो ॾाज माठड़ी कर ॿी हरियो गुफ़्तो न कढजांइ मुंहिंजे अॻियां साईं उन राति विया हलिया वरी हे पंहिंजे ॻोठ उते पाण में कचहरियूं लॻियूं पियूं हुजनि वरी ॿी जुमे जी राति आई आहे वरी ठका वञी कयूं उते ॻाइण में आख़िर में वारो मिले गुलफुल परी जो ऐं तान हुसैन बादशाह जो ठका खणियो राग खे कराइनि मुंहिंजा जानी त 2 फुट ज़मीन खां मथे चढ़ी बीहे हज़रत सलेमान जो तख़्त राग थिए ख़तमु हिते मुंहिंजा जानी हज़रत सलेमान गुलफुल परी खे चवे अॼु जेको घुरणो अथई सो घुर चए साईं तुंहिंजो ॾिनो अलाह जो ॾिनो सभु कया वास्ते अलाह जे मूंखे मोकल ॾे त मां हिकिड़े इंसान जे बचे सां शादी कयां मुंहिंजा जानी हिन जो इहो गुफ़्तो कढणु झुंडनि में वठी मथां करे हयईंसि अबा पट ते वञी किरी गुलफुल परी पिंड पाण थी वई हाणे साईं ही पिंड पाण थी वई उते जहिड़ो पथर सुतो पियो हुजे तान हुसैन बादशाह हिते ठका वञी कयो मोकल जो टाइम थियो उन साॻी नानी वटि मास्तराणी वटि छोक ॿार विया हलिया हे नानी नानी करे वञी पेरनि ते किरी पियसि तान हुसैन बादशाह चए तान हुसैन बादशाह ॾे हवाल चए नानी ही हक़ीक़त आहे ही ॻाल्हि आहे हाणे छा कयां
चए बचा ॻाल्हि ॿुध हाणे तूं इहो कमु कर तूं पंहिंजो लिख सुबुह जो ईंदा ॿार हज़रत सलेमान जो घर जो छोकिरो आहे हुनजो पुटु आहे मां उन खां पुछा कंदसि पोइ मां तोखे सुभाणे हक़ीक़त ॿुधाईंदसि चए हा नानी चए हा मुंहिंजा जानी ॿियो ॾहाड़ो थियो हिते हज़रत सलेमान जो पुटु हुजे ॿियनि खे मोकल ॾेई छॾियईं मोकल जे टाइम ते उनखे चयईं बचा तूं हिते वेह हाणे ताईं ॿिया विया हलिया छोकिरे खां पुछा कईं चए ॾे ख़बर बचा हीअ हक़ीक़त आहे हीअ ॻाल्हि आहे हाणे तूं पंहिंजे पीउ खां पुछा कर इहा भला उथंदी न उथंदी राग मज़ो छॾे वियो आहे जुमे जी राति गुलफुल परी कान थी अचे मज़ो ई कोन थो अचे इहा मूंखे पक करे ॾिए त कहिड़े हिसाब सां इहा पिंड पाण उथंदी उथंदी कान चए हा नानी इहो कमु मुंहिंजो आहे बिल्कुलु मां तोखे सही अची ॿुधाईंदुमि त हिन रंग में उथंदी हाणे साईं ॿियो ॾहाड़ो थियो आहे उहे साॻा ॿार मोटी आया आहिनि मोकल जो टाइम थियो आहे ॿियनि ॿारनि खे समूरनि खे मोकिले छॾियईं उन छोकिरे खां पुछा कईं बचा ॾे हवाल चए हा नानी मां बाबे खां पुछा करे आई आहियां ॿारो सरिहं जो काहबो तयारु करे काहबो उहा सरिहं जेका आहे मुंहिंजा सुहिणा सरिहं खे कुटे सटे तयारु करे नरी हिकिड़ी जुदा करे दाणे दाणे ते सलात पढ़बी पोइ वञी घाणे ते ॾींदी घाणे खां पीड़ाए पोइ हुनखे 7 ॾिहाड़ा मालिश उन तेल में थींदो पोइ गुलफुल परी उथंदी हाणे साईं पीउ खां पुछा करे इहा ख़बर हाणे बादशाह हिनखे उस्ताद खे ॿुधायईं मुंहिंजा जानी हे मोकल कयो सभु हलिया विया ॿिए ॾिहाड़े ते तान हुसैन आयो आहे उस्ताद नानी वटि सलाम वालेकुम वालेकुम सलाम चए तान हुसैन बादशाह अची वियो चए हो नानी अची वियो हां चए ॾे हवाल चए बचा ॻाल्हि ॿुध इहो जेको ॿारो आहे इन में सरिहं तोखे कहाणी पवंदी पोइ जॾहिं सरिहं पचंदी पोइ इहा लुणी पूरी जा पूरी नरी ठाहे उन नरी ते दाणे दाणे ते सलात पढ़बी बाद में उहा नरी पीड़ाईंदे उन नरी जो सॼे तेल सां तोखे 7 ॾिहाड़ा मालिश करिणो पवंदो पोइ गुलफुल परी उथी वेंदी चए हा नानी चए हा साईं ॾींहं पंहिंजे मुदा ते गुज़रनि ॻाल्हियूं सिगे खॼनि हिन ॻाल्हि ते टका था लॻनि अञा पाई बि ढोले खे कान्हे मिली हाणे मुंहिंजा साईं सरिहं काहिजी वई आहे ॾींहंनि मुदा ते सरिहं पची वई आहे तान हुसैन बादशाह छा कयो आहे उहा सरिहं वढे तयारु करे मुंहिंजा जानी हिन छा कयो आहे जो दाणे दाणे ते सलात पढ़ाए मुंहिंजा साईं उहा खणी वञी चाकी खे घाणे ते पीड़ाए उनजो तेल दॿे में विझी खणी आयो आहे हाणे मालिश पियो थो करेसि हिते 7 ॾिहाड़ो पूरो थियो आहे हिते गुलफुल परी कलमो भरियो थी आहे त तान हुसैन बादशाह कची निंड मुंहुं थारियो अथई चए गुलफुल परी ॾे ख़बर मूं तोखे कची निंड मुंहुं थारियो आहे अॼु हेतिरो टाइम गुज़री वियो आहे मूं ही कशाला कया आहिनि चए हा हे साईं उथी पंहिंजे घर विया आहिनि हाणे वरी जुमे जी राति आई आहे हिनखे चई तान हुसैन बादशाह हल अॼु अलाह मालिका मन मोकल ॾिए हाणे साईं हीअ आया आहिनि जुमे जी राति दुनिया खे ख़बर पइजी वई त गुलफुल परी उथी आई आहे तयारु थी वई पहिरियां जो राग ॿियनि जो लॻो ॾाढो राग ॻायूं आख़िर में वारो मिलियो गुलफुल परी खे गुलफुल परी ठका खणी राग करायो हज़रत सलेमान जो तख़्त
3 फुट मथे ज़मीन खां चढ़ियो। सुभान अल्लाह। हिते हज़रत सलेमान चयो गुल फुल परी अॼु जेको घुरणो अथई सो घुर। चए साईं तुंहिंजो ॾिनो अलाह जो ॾिनो सबकी मौला ॾिनो आहे वास्ते अलाह जे मूंखे मोकल मां इंसान जे बचे सां शादी कयां। चए ॻाल्हि ॿुध गुल फुल परी अॼु जेकॾहिं हिते तो वटि आहे ऐं घुराईंसि मां ॾिसांसि जे आहे तो जहिड़ो त तोखे ॾींदुसि मोकल न त वरी साॻियो कमु तोसां थींदो। चए हा बिल्कुलु हिते चए साईं सही आहे। चए बिल्कुलु सही आहे। हिते हाणे गुल फुल परी थी सॾु करे चए तान हुसैन बादशाह असांजो मुर्शिद आहे तूं इनखे पंहिंजो मुंहुं ॾस। हाणे साईं हो सॻो छोड़ियईं त हिते हज़रत सलेमान ॾिसी गुल फुल पारी ॾे तान हुसैन बादशाह ॾे ॾिसी हिनखे चई गुल फुल परी अॼु तोखे मोकल आहे मां तोखे निकाह विझी थो छॾियां ॿई हिक ॿिए खां वधीक इहो। चए हा चए हा मुंहिंजा जानी हिते निकाह विझी ऐं हिते बसि कई हिकिड़ो देह अचे त ज़मीन पटींदो। हज़रत सलेमान पुछा कयो देह खां चए ॾे ख़बर छा ते ॾाको थिड़ियो अथई। चए साईं ॻाल्हि आहे तूं असांजो मुर्शिद आहीं तो हथ सां निकाह विझी ॾिनो आहे पर मूंसां इहो तान हुसैन बादशाह मल विढ़े पोइ जे मां मारियोमांसि त सही आहे जे मूंखे मारियो त मां हथ कढंदुमि। हिते हज़रत सलेमान खे पेरनि ते हथ रखी तान हुसैन चयो साईं इजाज़त तूं मूंखे मोकल मल विढ़बो। हिते गुल फुल परी चयो चए तान हुसैन बादशाह हड़ विञाए छॾी कई कमाई जेका ही विञाए छॾियई। गुल फुल परी खे चई चुप करे वेही जा अॻु में कमु तुंहिंजो हो हाणे कमु वरी मुंहिंजो आहे। चए हा चए हा मुंहिंजा जानी हिते संदरा ॿधिजी आहे तान हुसैन बादशाह छा थो करे हिनखे घुमाए घुमाए ठका खणी करायईं त गोॾनि सुधी देह हलियो वियो ज़मीन में। हाणे हिते फतकी सतकी निकितो वरी ॿियो देह पियो अचे ज़मीन खे पटींदो। उन चयो साईं पलांद थींदो। हिते तान हुसैन बादशाह हज़रत सलेमान खे पेरनि ते हथ रखी चयो साईं तूं दुआ कर इन सां बि मल थींदी। गुल फुल परी गोॾनि ते हथ हणी चयो चए तान हुसैन बादशाह कई कमाई विञाए छॾियई। चए चुप करे वेही रह हाणे कमु मुंहिंजो आहे। मुंहिंजा जानी उहो बि मल विढ़ियो तान हुसैन बादशाह घुमाए घुमाए ठका खणी करायसि त चेल सिधी उहो बि ज़मीन में हलियो वियो देह। हाणे साईं उहो बि थियो ख़तमु टियों अचे पियो ज़मीन पटींदो त पलांद इन जो थींदो। तान हुसैन बादशाह चयो हली आहे। गुल फुल परी चयो हड़ विञाए छॾी पहलवान में पहलवान इहो ई देह आहे इहो मारे वेंदो मुंहिंजे तान हुसैन खे। मुंहिंजा जानी उहो बि आयो हिते उनखे बि तान हुसैन बादशाह संदरो ॿधी घुमाए घुमाए ठका खणी करायो त कंध सूधी हेठि लही वियो रुॻो मथो ॿाहिरि हुजेसि ज़मीन खां। कांची साई थी सन। हाणे साईं चोथो ज़मीन पटींदो पियो अचे हिते हज़रत सलेमान हुनखे चंबो हणी बूथ में चयो लूसी मलूहन 3 तव्हांजा 3 पूरा थी विया आहिनि हाणे पंहिंजनि खे ज़मीन मूं खां 3 कढो। हाणे तान हुसैन बादशाह जो नालो केर बि न वठंदो। मुंहिंजा जानी हे गुल फुल परी सां निकाह विझी हिते ठका ते पंहिंजे ॻोठ कई गुल फुल परी खे वठी। मुंहिंजा जानी ॾाढो माउ पीउ हुनजा अंधा थी विया हुजनि अखियुनि मूं हुननि जे अची पेरनि ते किरी पियो चए बाबा साईं मां तान हुसैन बादशाह अची वियो हां। हुननि खे अखियुनि में रोशनी अचे वई। मुंहिंजा जानी छा थियो हिते खारकूं विरायूं 6
बखा दियूं मुंहुं बखा दियूं ॻाल्हि खणण वारे बखा दियूं ढोले मरी कर ॾिठो तूं ख़ुशि वेठा आहीं मुंहिंजा भाउ